दीदी शिवानी चवनि था त सभिनी खां बहितरीन नज़र उहा आहे जेकी पंहिंजी घटिताइनि खे ॾिसण जी नज़र हुजे। रोटी, कपिड़ो ऐं मकान ॾाढो ज़रूरी आहे, उन जे लाइ हिकु दुकान। लक्ष्य त पाइणो हुयो इन सभिनी सां गॾु स्वयं जी पहचान जो, भुली करे असलियत में फसी वियासीं पंहिंजे ई जाल में इंसान। तय न करे सघियो हद जो पायदान, सत्य ही आहे, परे आहे अञा सची सफलता जो मुक़ाम।